बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, हिकु नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ु चौथों दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान नैत आहे। पहिरें नैत जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माञा, सम्झाणियुनि ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे मंझि माना में। लफ़्ज़ हीअं माना दिले। लफ़्ज़ मुंद माना मौसम। लफ़्ज़ शुक्र माना महिरबानी। लफ़्ज़ हमद माना तारीफ़। लफ़्ज़ मुख्तियार माना इख्तियार वारो। लफ़्ज़ हादिय माना हिदायत जो रस्तो ॾेखारींदड़। लफ़्ज़ ख़ल्क़ माना मख़लूक या माण्हू। लफ़्ज़ मुरसल माना मोकिलियल। लफ़्ज़ मेराज माना मथे चढ़णु। लफ़्ज़ नूर माना रोशनी। जी दोस्तों, हाणे नात जूं सम्झाणे लिखंदासीं। पहिरियां 2 सीटूं। सौ शुक्र साहिब संदा सरदार आयो मंझि अरब। हमद हादिय खे हीअं जो हार आयो मंझि अरब। सम्झाणी। हिन शेर में शाइर फरमाए थो त अल्लाह ताला जो शुक्र आहे ऐं उन जी तारीफ़ आहे जो दिलि ठारींदड़ सरदार अरब जी सरज़मीन ते आयो। नात। कुल नबी जंहिं नूर जूं ख़बरूं कंदा विया ख़ल्क़ सां, सो सचो सैयद करे सींगार आयो मंझि अरब। सम्झाणी। हिन शेर में शाइर फरमाए थो त अॻ में जेके बि नबी आया ऐं उहे मख़लूक सां जेके बि नूर जूं ख़बरूं कंदा विया, सो उन्हनि ख़बरुनि खे अमली तरह पूरो करण लाइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अरब जी सरज़मीन ते आया। नात। मोहड़ मिड़नी मुरसलिन महबूब मशफ़क़ मेहरबान मीर मुरसल मुस्तफ़ा मुख्तियार आयो मंझि अरब। सम्झाणी। हिन शेर में शाइर फरमाए थो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हस्ती सभिनी पैगम्बरनि खां वधीक महबूब मशफ़क़ मेहरबान ऐं सभिनी खां वधीक ज़िम्मेदारियूं खणी अरब जी सरज़मीन ते तशरीफ़ फ़रमा थिया। नैत। मुंद मिड़ोई मींहं जी जंहिं दम वसे तंहिं वेल वस। लाए जुड़ फुड़ जा बजा जूझार आयो मंझि अरब। सम्झाणी। हिन शेर में शाइर फरमाए थो त हर मुंद मींहं जी हूंदी आहे। जंहिं वक़्तु उहो वसंदो तॾहिं उन खे वसण जी मौसम चइबो। पर हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया त अरब जी सरज़मीन ते, लेकिन उन्हनि जे अचण सां पूरी दुनिया में हर वक़्तु रहमत पई नाज़िल थिए। नैत। थियो मुलाक़ाती सां मालिक मुस्तफ़ा मेराज राति। दम अंदर ऊन्हो ॾिसी इसरार आयो मंझि अरब। सम्झाणी। हिन शेर में शाइर फरमाए थो त मेराज वारी राति
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अल्लाह ताला सां मुलाक़ात ॻुझी जाइ ते थी, जिते पहुचणु हर कंहिं जो कमु नाहे। पोइ उहे राज़ वारियूं ॻाल्हियूं खणी वरी अरब में आयो। नैत आसियूं अहमद रखी आख़िर हलियो पासे अजीब, पेर पिंबड़िन मां करे पेनार आयो मंझि अरब। सम्झाणी: हिन शेर में शाइर फरमाए थो त मां आस ऐं उम्मीद रखी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुल्क ॾांहुं हलियसि, पंहिंजी अखियुनि खे पेर बणाए ही हक़ीर फ़क़ीर पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अरब मुल्क में पहुतो। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलीफ, हीअ नैत कहिड़े शाइर लिखी आहे? जवाब, हीअ नैत बदीन ज़िले जे रहंदड़ शाइर मौलवी हाजी अहमद मलाह लिखी आहे। बे, हिन नैत में शाइर रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि? जवाब, हिन नैत में शाइर रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में हेठियां लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि: हीअं जो हार, सींगार, मुशफ़िक़, मेहरबान, मुख़्तियार, जूझार, इसरार, पीनार। नंबर टियों, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि शुकुर, हादी, पीनार, मुख़्तियार, इसरार, जूझार, मुरसल। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं, हिननि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे शुकुर माना महिरबानी। जुमिलो लिखंदासीं, असांखे हर वक़्तु अल्लाह ताला जो शुकुर अदा करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे हादी माना हिदायत जो रस्तो ॾेखारींदड़। जुमिलो लिखंदासीं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन उम्मत जा हादी आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे पेनार माना पेनो या मङणो। जुमिलो लिखंदासीं, पेर पिंबड़िन मां करे पेनार आयो मंझि अरब। पोइ लफ़्ज़ आहे मुख़्तियार माना इख़्तियार वारो। जुमिलो लिखंदासीं, हर हिकु पंहिंजीअ दिलि जो मुख़्तियार आहे। पोइ लफ़्ज़ आहे इसरार माना राज़। जुमिलो लिखंदासीं, हिन काइनात में केतिराई इसरार आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे जूझार माना बहादुर। जुमिलो लिखंदासीं, अब्दुल सत्तार हिकु जूझार शख़्स आहे। पोइ लफ़्ज़ आहे मुरसल माना मोकिलियल या पैगंबर। जुमिलो लिखंदासीं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिड़नी मुरसलनि जा महबूब आहिनि। नंबर चोथों, सींगार ऐं हार हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। तव्हां अहिड़ा ॿिया हम आवाज़ लफ़्ज़ नैत मां ॻोल्हे लिखो। जी दोस्तों, हाणे हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ मुख़्तियार, हम आवाज़ जूझार, लफ़्ज़ इसरार, हम आवाज़ पेनार। नंबर 5, हेठि ॾिनल
सिट में सो सचो सैयद ऐं सींगार लफ़्ज़ सीन सां शुरू थियनि था। अहिड़नि लफ़्ज़नि जे इस्तेमाल खे तजनीस हरफ़ी चइबो आहे। सो सचो सैयद करे सींगार आयो मंझि अरब। अव्हां हिन नैत मां तजनीस हरफ़ी जा के ॿ मिसाल ॻोल्हे लिखो। जवाब: तजनीस हरफ़ी जा ॿ मिसाल हेठि ॾिजनि था। नंबर पहिरियों, मीर मुरसल मुस्तफ़ा मुख़्तियार आयो मंझि अरब। नंबर ॿियो, पेर पिंबड़िन मां करे पेनार आयो मंझि अरब। नंबर छहों, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम माना लफ़्ज़ लिखो। जी दोस्तो, ये लफ़्ज़ आहिनि। हाणे हिननि जा हम माना लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ हमद, हम माना लफ़्ज़ तारीफ़। लफ़्ज़ हादी, हम माना लफ़्ज़ रहबर। लफ़्ज़ महबूब, हम माना लफ़्ज़ प्यारो। लफ़्ज़ मींह, हम माना लफ़्ज़ बरसात। लफ़्ज़ मुंद, हम माना लफ़्ज़ मौसम। लफ़्ज़ आख़िर, हम माना लफ़्ज़ पछाड़ी।